घोड़की डिसेबिलिटी फॉर्म कोलेशन फॉर्म इंक्लूसिव पाकिस्तान CIAP नेटवर्क पारां घोड़की जे मक़ामी होटल में माज़ूरनि जी भलाई हक़ जे बाबति आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंजो ख़ासि महिमान चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोड़की जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो ऐं स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच हुआ। सेमिनार में सिकंदर अली लाखो, अख्तर ख़ान संघर, मोहम्मद इस्माइल दंदो, सैयद माजिद अली शाह, सैयद रिज़वान अली शाह, चौधरी आसिफ अली अरई, सोहेल अहमद चाचर, डिसेबिलिटी फॉर्म घोड़की जो सदर नसीर अहमद खावड़, मोहसन अली, इमदाद हुसैन काजी, अब्दुल समद खावड़, काउंसलर इमाम बख्श समेजो, यूसुफ खावड़ समेत माज़ूरन वॾी अंग में शिरकत कई। इन मौके ते डिसेबिलिटी फॉर्म घोड़की जे सदर नसीर अहमद खावड़ कोएलिशन फॉर इंक्लूसिव पाकिस्तान CIAP नेटवर्क बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी ऐं माज़ूर माण्हुनि जे हक़नि बाबति चार्ट ऑफ डिमांड पेश कयो। इन मौके ते सेमिनार खे ख़िताब कंदे चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोड़की जाम आसिफ रज़ा ख़ान धारेजो ऐं स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच चयो त माज़ूर माण्हू समाज जो अहम हिसो आहिनि, जिन खे ख़ासि माण्हुनि जो नालो ॾिनो वियो आहे, जंहिंजो मक़सदु उन्हनि जी बहाली लाइ ख़ासि क़दम खणण बाबति आगाही पैदा करणु आहे। हुननि चयो त बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में माज़ूरनि खे अंधो मंडो ऐं लूलो लंगड़ो चयो वञे थो। माज़ूर माण्हुनि खे अहिड़नि लफ़्ज़नि सां सॾणु बंदि कयो वञे ऐं उन्हनि खे ख़ासि या स्पेशल माण्हू जे नाले सां सॾियो वञे। हुननि चयो त असांजे मुल्क जे क़ानून माज़ूरनि खे बि ख़ासि मुरादूं ॾिनियूं आहिनि, जिन में नौकरियूं ऐं कोटा सिस्टम, मुफ़्त में तालीम, इलाज ऐं ॿियूं सहूलियतूं शामिल आहिनि, पर उन्हनि में वधीक बहितरी जी गुंजाइश मौजूदु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।